सिंध जा फर्ज़ंदो मां तारीख़ जे अख़्ताब ॾिसंदे तव्हांखे चवां थो त सिंधु देश जी आज़ादी पंजाबी साम्राज्य ख़िलाफ़ हथियारबंद वेर खां सवाइ नाहे मिलणी, छो त सिंधु देश अॼु जे तारीख़ जी इंसानी माणपे जो वॾो सच आहे ऐं पंजाब जो किरदारु बदतरीन यज़ीदियत, हिटलरशाही, फाशिज़म ऐं ज़ुल्म जो किलो आहे जंहिंखे डाहे पट करण जो बार फिक्र जीएम सैयद ऐं सिंध जे नौजवाननि जे मथां तारीख़ लागू करे छॾियो आहे। हे धरती जा फर्ज़ंदो, अॼु तव्हांजो लीडर तव्हां खां वचन थो वठे त छा तव्हां पंजाब जे ख़िलाफ़ जंग करण लाइ तयारु आहियो? अॼु तव्हांजो लीडर तव्हांखे चवे थो त छा तव्हां सिंधु देश जे आज़ादी लाइ पंहिंजा सिर कुर्बान करण लाइ तयारु आहियो? अॼु तव्हांजो लीडर तव्हांखे चवे थो त छा तारीख़ जे अॻियां सरखड़ू थियण लाइ पंहिंजो साह ॾेई वेसा बचाईंदो? छा तव्हां क़ौमी जंग विढ़ंदो? छाकाणि त तव्हांजो लीडर हिकु अज़ीम लीडर आहे ऐं छा तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजो लीडर केरु आहे? असगर सिंधी, नंदर चला ऐं हुजत अब्बासी, तव्हां सिंध जे हिननि क़ौमी कारकुननि ऐं पूरी क़ौम खे सिटल लफ़्ज़नि में ॿुधाए छॾियो त असांजो लीडर, असांजो नज़रियो ऐं असांजो अवाम आहे। सैयद जो नज़रियो, सैयद जो फिक्री असां ऐं तव्हांजो हक़ीक़ी लीडर आहे। उहो एॾो अज़ीम लीडर आहे जेको सवें शफ़ी बरफ़त ऐं सवें जीअं सिंध मुतहदा महाज जूं पार्टियूं ठाहे सघे थो।